जी नाज़रीन, पाण वक्त मौजूद आहियूं आदरपुर जो खुआरा स्टाप ते, जिते इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम मां मातिमी जुलूस बरामद थियो आहे, जेको खुआरा चौक ते पहुतो आहे, जिते मजलिस अज़ा बर्पा कई वई आहे, जिते मजलिस अज़ा खे मौलाना अख्तर अली लुंडो ख़िताब करेलो आहे। अचो त मौजूद मोमिनीन तोड़ इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणु आहे। ये अॼु जो जुलूस 5 मुहर्रम इमाम बारगाह अली अलैहिस्सलाम गोठ सुमत ट्रगढ़ खां जेको बरामद थींदो आहे, इहो खुआरा चौक ते अची करे उते मजलिस अज़ा थींदी आहे। असां दुनिया के सिर्फ़ु एतिरो ई पैगाम ॾींदा आहियूं त सन 61 हिजरी में इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला जे मैदान में वञी करे अल्लाह जे रबूअत के बचायो, रसूल जी रिसालत के क़ुरान जी अज़मत के बचाइण ख़ातिर इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम मदीनो छॾे करे करबला जे मैदान में आयो ऐं उते यज़ीद इब्न माविया ऐं उन्हनि जे यज़ीदियत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां एतिरा मज़लूम करबला जे मथां एतिरे क़दुरु जे 7 मुहर्रम खां उनजो पाणी बंदि कयो वियो ऐं तक़रीबन उन्हनि जे खीमनि ते जेको आहे सो पहरा ॾिवाया विया ऐं उन्हनि जे हर चुरपुर ते पाबंदी विधी वई। मज़लूम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही पैगाम खणी करे इन चौकनि ते, इन चौराहनि ते ऐं इन्हनि इमाम बारगाहुनि ते इहो पैगाम ॾींदा आहियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में वञी करे असां इंसानियत के ऐं इंसाननि जी ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम नाने जी उम्मत जी छो मदीने पुछियोसि त सरदार काॾे था वञो, कि करबला थो वञा थो इन जे लाइ वञा थो जे पंहिंजे नाने जी उम्मत जी इस्लाह करे सघां। सो असां ही सबीलूं, ही मातम, ही आज़ादारियूं, पर अफ़सोस सां वरी बि असां हिन ॾींहं ते एतिराज था कयूं त गवर्नमेंट पाकिस्तान ख़ुसूसन असांजे सिंध असांजे ज़िले जो SSP साहब जेको आहे सो मां सम्झां थो ईअं त हिन वक़्तु उन्हनि तंज़ीमनि सां मिली वियो आहे, उन टोले सां मिली वियो आहे जेके यज़ीद ऐं जेके सभी हंधि ते पाबंदी हणनि था, उते लाउड स्पीकर जी पाबंदी हणनि था। असां कतन उन्हनि जी मज़म्मत कयूं था ऐं कॾहिं बि इहो यज़ीदी कानून असां पंहिंजे मथां लागू करण न ॾींदासीं। अला रसूल अल करीम अम्मा बाद असां जेको आहे सो ही असांजो पुरअमन जुलूस आहे ऐं हर साल जीअं जेको आहे सो हुसैन बख्श ट्रगढ़ खां निकिरी हिते जेको आहे चौक जी मजलिस थींदी आहे। चौक जी मजलिस के मौलाना अख्तर हुसैन लुंड जेको आहे डिविज़नल सदर जेको आहे ख़िताब फरमाईंदा ऐं असां जेको आहे इमाम हुसैन जी यादि खे ताज़ो कराईंदासीं ऐं हिते जेको आहे माना न्याज़ नगर जो बि बंदोबस्तु आहे ऐं मोमिन खे न्याज़ नगर बि कराईंदा। 5 मुहर्रम ते खुआरनि में थींदी रही आहे मालिक हुसैन अलैहिस्सलाम जी ऐं 72 गंज शहीदान जी मल्हायूं था ऐं मल्हाईंदा रहंदासीं। 7 ते आदलपुर में थींदी आहे परसकून ऐं असां सां कोई बि छेड़छाड़ न कई आहे, न असां बि कंहिं सां कयूं था। असां बि पुरमन अॻियां खे बि चऊं था त पुरमन रहो पंहिंजी मोहबत में। मातिमी जुलूस में शिरकत कंदड़ अदादारनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाए चयो त मौला हुसैन अलैहिस्सलाम जो ग़म ता क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो जेसी ज़िंदगी आहे। कैमरामैन इरशाद अली लांगा सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदलपुर।